मुंहिंजो नालो माही टेरवानी आहे। मां ॿियों दर्जो पढ़ंदी आहियां। मां भैरा घर में रहंदी आहियां। मुंहिंजे स्कूल जो नालो संस्कार पब्लिक स्कूल आहे। मां तव्हांखे कविता ॿुधायां थी। छोकिर नंढड़ो निकितो घर खां तकिड़ो हथ सदस में छटी प्यारी टिक 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 टिक। हथ सदस में छटी प्यारी सिर ते टोपी कारी कारी। घुमंदो आयो नदीअ किनारे घुमंदो आयो। उते ॾिठाई वाघू हिकिड़ो उते ॾिठाई वाघू हिकिड़ो सदस पुठियां ते आयो तकिड़ो। बिजलीअ वांगुरु छोकिर ॼोर इजो थ वाघू खेसि न होड़ियो। सेके में उते आयो नींगर शींहं ॾिठाई साम्हूं केर। शींहं मथां आयो टुॿुॾई पर छोकिर चालाकी कई हिकदमि लेटी पियो धरतीअ ते मथां कराई ओट छिटीअ जी। शींहं छिटीअ जे मथां डुॿी पियो वरी वाघूअ जे वात में सुपियो। शींहं फिटो आहे वाघू जख़्मी भॼण लॻो पर छोकिर जल्दी छटे टोपी आयो। अरे मुंहिंजी छटी मुंहिंजी टोपी छटे